बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे मीर हसन अली ख़ान टालपर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे मीर हसन अली ख़ान टालपर। आहे असांजो मीर हसन अली ख़ान कहिड़े आख़िरी टालपर हुकुमरान जो वॾो पुटु हो? त हिन जो जेको मीर मोहम्मद नसीर ख़ान आहे जेको उनजो जेको हुयो इहो वॾो पुटु हुयो। MCQ असांजो ॿियो आहे मीर हसन अली ख़ान हैदराबाद में कॾहिं पैदा थियो? त 1824 ईस्वी में पैदा थियो। MCQ टियों आहे असांजो मीर हसन अली ख़ान सिंधीअ जी तालीम कंहिं वटां हासिलु कई? त अखुंद अहमद हालाई वटां हासिलु कई। सवाल नंबर चौथों आहे मीर हसन अली ख़ान शाइरी में कहिड़ो तख़ल्लुस इस्तेमालु कंदो हो? त हसन तख़ल्लुस इस्तेमालु कंदो हो। पंजो सवाल आहे मीर हसन अली ख़ान खे 1843 ईस्वी में मियाणी जी जंग खां पोइ वालिद सां गॾु किथे नज़रबंदि कयो वियो? त उहो जेको आहे कलकत्ते जे हुन में जेल में बंदि कयो वियो। मीर हसन अली ख़ान सिंध मदरसे जे तामीर लाइ हसन अली अफंदीअ खे केतिरो चंदो ॾिनो? त 60,000 चंदो ॾिनो हुयसि। सतो सवाल आहे अंग्रेज़ सरकार मीर हसन अली ख़ान खे कहिड़ो ख़िताबु ॾिनो? त KIC जेको आहे इहो जेको उनखे ख़िताबु ॾिनो। सवाल नंबर 8 आहे मीर हसन अली ख़ान मीर अब्दुल हसन सांगीअ जो रिश्ते में छा हुयो? चाचो हुयो। सवाल नंबर 9 आहे मीर हसन अली ख़ान 15 ज़ुल्हज 1324 हिजरी मुताबिक़ कहिड़ी ईस्वी साल में हैदराबाद में वफ़ात कई? त 1909 ईस्वी में वफ़ात कई। सवाल नंबर 10 आहे अमानत तौरु दफ़न थियल मीर हसन अली ख़ान जो मढ़ 1911 ईस्वी में कढराए किथे दफ़न कयो वियो? त करबला मौला में जेको आहे दफ़न कयो वियो। हाणे जेको आहिनि असां वटि मीर हसन अली ख़ान जे किताबनि जो कुझु तफ़सील आहे। MCQ असां उहे हल कयासीं। हाणे जे कुझु किताबनि जो तफ़सील आहे उहो ॾिसूं था। मीर हसन अली ख़ान जे किताबनि जो तफ़सील पहिरियों आहे लसानुल हक़ फ़ी मीज़ानुल सद्क़ फ़ारसी जेको 1308 हिजरी में। ॿियो आहे मुख़्तारनामो सिंधी नज़म बजुल्द जेको आहे 1892 ईस्वी में। टियों आहे तोहफ़तुल मुस्लिमीन व हदियतुल मोमिनीन 1898 ईस्वी में। चौथों आहे रोयाई सादिका फ़ारसी नसर ऐं नज़म में आहे। पंजो आहे फ़ारसी मरसिया जेके आहिनि हिन में 1321 हिजरी ईस्वी 1321 हिजरी में। छहों आहे नेहरुल बका शाइरी आहे 1326 हिजरी में। सतों आहे मसनवी फ़तहनामो उर्फ़ सिंध जो शाहनामो इहो जेको आहे सिंधी में आहे 1938 ईस्वी में। अठों आहे एहसनुल बयान उर्दू नसर आहे हिन में। नओं आहे रद ख़्वार्ज सिंधी नसर सवालनि जवाबनि में। ॾहों आहे मजमूआ ख़तूत फ़ारसी में। 11हों आहे कुलियात मरसिया। 12हों आहे कुलियात मनाजात नात ऐं मनकबत। उनखां पोइ 13हों आहे शाहकार हसन मुरतब मिर्ज़ा अब्बास अली बेग 1965 ईस्वी में। 14हों आहे मता हसन मरसिया 1996 ईस्वी में। 15हों आहे कुलियात हसन बजुल्द 2007 ईस्वी में। 16हों आहे नहजुल बलागा जो सिंधी तर्जुमो। 17हों आहे बयाज़ चहारदा मासूमीन अलैहिस्सलाम कसीदा। 18हों आहे हमला हैदरी बजुल्द हज़रत अली अलैहिस्सलाम जंगियुनि जो मंज़ूम अहवाल। इहे हुया कुझु जेके अॼु असांजा किताबुनि जी तफ़सील पढ़ीसीं। मीर हसन अली ख़ान टालपुर जो जेको आहे तारुफ़ पढ़ियोसीं ऐं कुझु किताबुनि जो तफ़सील पढ़ियोसीं। उमेदु आहे त इहो जेको टॉपिक आहे असांजे लाइ ॾाढो फ़ाइदेमंद साबित थींदो ऐं मिलूंसीं हिकु अॻे टॉपिक में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।